हेल्थ मिनिस्टर आहिनि ऐं हिन पोज़ीशन ते रही करे उन्हनि जो जॾहिं इहो रवैयो आहे त न सिर्फ़ु अॼु पर इहो रवैयो जॾहिं असां उनजी पुराणी हिकिड़ी फुटेज ॾिसूं था 2009 में जॾहिं उहे कराची जा मेयर हुया उन वक़्त जी बि हिकिड़ी पुराणी वीडियो क्लिप जेका आहे उहा ज़ाहिर आहे असांखे मिली आहे ऐं नाज़रीन जेको आहे सो नज़रुनि जे अॻियां बि ज़रूरु गुज़री हूंदी। असां बि अव्हांखे ॾेखारियूं था त ॾिसो त तॾहिं खां वठी उनजो इहो रवैयो हुयो। 2009 में बि हिकिड़ी अहिड़ो ई सिचुएशन हुई जंहिंमें उनजो रवैयो हिकिड़ी आम ख़ातून सां कीअं आहे त ॾिसो त जॾहिं मेयर ऐं जेको आहे सो हिकिड़ी वज़ारत जे माण्हूअ जो रवैयो आवाम सां इहो हुजे त पोइ आवाम भला काॾे वञे। इहा हिकिड़ी फुटेज आहे जेका 2009 में आवाज़ टीवीअ जी टीम खे मिली आहे। मां चाहींदसि नाज़रीन तव्हां हिकिड़ो दफ़ो उहा फुटेज ॾिसो ज़रूर। आईसीयू का पता है कि बाहर जो है वो कितनी कीमत है। आईसीयू में जा सकते थे, अब तक मर चुके होते तुम्हारे। सुनो सुनो मेरी बात, अब तक मर चुके होते तुम्हारे बाप। 20,000 रुपए एक दिन का खर्चा है, पता है तुम आईसीयू का है? किस लिए लगाए गवर्नमेंट का? इसलिए तो लगाना, इसलिए के लगाए यहाँ पे, इसलिए के लगाए यहाँ पे आईसीयू तुम्हारे लिए, तुम्हारे बाप के लिए आईसीयू लगाया है। पागल के बच्चे, इलाज हो रहा है ना अंदर। क्या इलाज नहीं? अब एक मिनट छोड़ो, मुझे बात करने दो, रुको। हाँ। लोग आपकी इतनी तारीफ करते हैं, आप इस तरह बात इसलिए बात कर रहा हूँ कि तुम लोगों के आराम से, तुमने आराम से बात की, तुमने आराम से बात की है, तुमने आराम से बात की है? यहाँ पे कुत्ते लौटते थे यहाँ पर, पता है? अभी मर चुके होते तुम्हारे वालिद, अल्लाह न करे, समझे? 20,000 रुपए एक दिन की चार्जेस है 5 रुपए में। तो सुन तो लो, तो नहीं कर सकते तो तुम्हारे लिए तो लगाया यहाँ पे। नाज़रीन बिल्कुलु अवां ॾिसी रहिया आहियो 2009 जो क्लिप आहे जॾहिं मुस्तफ़ा कमाल मेयर कराची हुयो ऐं उनजो तव्हां रवैयो ॾिसो हिकिड़े हॉस्पिटल जे अंदरि जंहिं तरीक़े सां हुयो हिकिड़ी औरत खे जेका पंहिंजे पीउ जे लाइ परेशान आहे आईसीयू में हुनखे दाख़िल न पियो कयो वञे। उन महिल जेको आहे इहो आबासी शहीद अस्पताल जे अंदरि वाक़ियो पेश आयो हुयो ऐं उते बि तव्हां ॾिसो त हे कीअं उन मज़लूम औरत खे वीचारी ग़रीब न्याणी खे जेको आहे दॿाए रहियो आहे। वरी पंहिंजे स्टेटमेंट में अहिड़ी सिचुएशन में तव्हां उन्हनि माण्हुनि सां मरीज़ जे घर वारनि सां हमदर्दीअ सां प्यार सां ऐं जेको आहे सो काइंडली हिकिड़ो पंहिंजो रवैयो रखो था त छो त ऑलरेडी ॾुखायल आहिनि त उन्हनि खे तरीक़े सां सम्झाइणो हूंदो आहे त उहो तरीक़ो ऐं प्यार ऐं जेको आहे सो रहम दिली त परे जी ॻाल्हि वेंदो कीअं दड़को ॾेई करे हिकिड़ो अहिड़ो अजीब हिकिड़ो उन्हनि जो रवैयो हुयो। त वरी ज़ाहिर आहे जॾहिं वरी असां अॼु जी ॻाल्हि कयूं था मुबशिर त हाणे एतिरनि सालनि खां पोइ जॾहिं उन्हनि जी हिकिड़ी पोज़ीशन अहिड़ी इन लेवल ते पहुती आहे जॾहिं हेल्थ सेक्टर जा उहे मिनिस्टर आहिनि त पोइ वरी उन्हनि जो रवैयो कहिड़ो आहे। 2009 वारे क्लिप में हो वाज़िया ॻाल्हि ॿोल जे दौरान थी रहियो आहे त पागल के बचे यानी कि जेके माण्हू हुन सां ॻाल्हि करे रहिया आहिनि उन्हनि खे चरियो करार ॾेई रहियो आहे, उनजे बुज़ुर्गनि में बि गार गन करे रहियो आहे। त हाणे 2026 में 17 साल तब्दील थियण खां पोइ बि हिन माण्हूअ जो वफ़ाक़ी वज़ीर सिहत जेको अॼु आहे उनजो रवैयो तब्दील न थियो आहे। हाणे 2026 में लेटेस्ट कल्ह जे प्रेस कॉन्फ्रेंस जा तव्हां फोटेज ॾिसो उन में छा हिन जो लहजो आहे। आपने कहा कि जी यहाँ पे अब मेयारी निज़ाम ही मौजूद नहीं था, फाइल का निज़ाम मौजूद मेयारी नहीं था, तो ये मेयारी किसने बनाना था? 2-2.5 साल तो आपको भी हो गए वजीर, तो आपने क्यों नहीं बेहतर किया है निज़ाम? 2-2.5 साल अगर हो गए तो मेरा जो है वो मुझे अभी छूट कर दीजिएगा। चले थोड़ा 2 महीने कम कर लेंगे। मैं टाइमिंग पे जा नहीं, 2 महीने भी कम ना करे, उस पर भी छूट कर दीजिएगा आप हमें। और हर एक हुकूमत आकर हमें दलासा दे रही है। जी ठीक है। ये क़यामत जो आज आए हैं इन लोगों पे, ये तो मीडिया शो बनाने के लिए हम तो जमन तो नहीं हुए हैं। ये जिम्मेदार लोगों के खिलाफ काम कब होगा और कौन करेगा ये इसके खिलाफ? वज़ीर-ए-आज़म तो नहीं करता है। पर्चा होना चाहिए, पर्चे काटो। आप भी कैमरे बनवा, आप भी तस्वीर बनवा। मैं तस्वीर नहीं बनाता हूँ, मुझे तस्वीर की जरूरत नहीं है। आओ ना मुझसे बात करो, आओ ना, मैं सुन रहा हूँ ना आपकी बात। आओ ना इधर, आओ मुझसे बात करो ना, मैं हूँ वो भाई, आओ ना इधर भाई, आप आइए ना हजरत, आप भाई तो सही, आपकी सुनेंगे ना इधर। एजुकेशन ने हमारी कौम का बेड़ा गर्क कर दिया। अगर आप शौक मुझे कैमरे का नहीं है, इधर आइए ना, फिर इधर आ जाओ।
किया जाए, कौन हो रही है। अच्छा, उसको हम अपना तमाशा बनाया है। मीडिया अगर सही कवरेज करते हैं तो सवाल जवाब करो, वरना हमें छोड़ो, हम आपसे जवाब करते हैं, सवाल करते हैं। क्या हमें करी है? हेलो, बात सीधी ये है, बात सीधी ये है कि वो हमारी बात सुन लेना एक मिनट। हमारी इतिहास में कहते हैं कि पहले खेश बा दरवेश। हम अजाब में पड़े हुए हैं। हम चाह रहे हैं कि ईरान और अमेरिका की जंग न हो। हमारे कौम के बच्चों के साथ इतना जुल्म हुआ है, इतना जुल्म कश्मीर में भी नहीं होता है। तुम लोगों ने क्या तमाशा बना रखा है? लोग इहो जॾहिं रवैयो असांजे हिकिड़ो कंहिं हुकूमत जे हेल्थ मिनिस्टर जो हूंदो आवाम ॾांहुं, सो बि अहिड़ी सिचुएशन में जॾहिं काफ़ी नंढड़ा ॼावल ॿारड़ा जेके आहिनि उहे सड़ी ऐं मरी विया आहिनि,